अदा जीअं त सरदार साहब पंहिंजे फर्ज़न ख़ानून सरदार ख़ान साहब खे मोकिलियो आहे त उन्हनि जे पारां अव्हांखे पैगाम ॾींदो, तव्हां गौर सां ॿुधो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम मोहम्मद मिठल खान नायब सदर, मोहतरम प्रोफेसर अब्दुल कादर साहब, सेक्रेटरी जनरल डायर वेलफेयर एसोसिएशन, ऑर्गेनाइजिंग कमेटी मेंबर साहबान, मोहतरम डॉक्टर मोहम्मद उमर साहब, मोहतरम या नूर नबी खान साहब, मोहतरम हाजी अब्दुलरहमान साहब, मोहतरम इलाही बख्श डायर साहब ऐं मुंहिंजा अज़ीज़ डायरी भाइरो, अस्सलाम वालेकुम। अवां भाइरनि, अॼु हिते गॾु थी मुंहिंजी जेका मिसाली अॼा कई आहे उन लाइ मां मुंहिंजा भाइर ऐं मुंहिंजे ख़ानदान जा सभई में अव्हां जा दिलि सां थोराईंदा आहियूं। अव्हां भाइरनि जेकी मूंखे गुलनि जा हार पाराया आहिनि ऐं गुलनि जी वर्खा कई आहे, इहा ॻाल्हि इन करे नई न आहे जो इहा हिकु रिवायत आहे त आयल महिमान जी इन तरह आजा कई वेंदी आहे। पर मूंखे जंहिं ॻाल्हि मुतासिर कयो आहे उहा अव्हां जो प्यार ऐं ख़ुलूस आहे। अव्हां जे मोहकंदड़ चेहरनि ते प्यार भरी मुर्क मूंखे एतिरी ख़ुशी बख़्शी आहे जंहिंखे समूरी जमार साह में सांडे रखंदुसि। अव्हां जे नमूने तकलीफ़ करे मंज़िलूं मारे सिंध जे कुर्छ मां कही हिते पहुता आहियो, मूंखे उन जो पूरो एहसासु आहे। ख़ुदा ताला उन जो अव्हां खे उजूरो ॾींदो। साथियो, मुंहिंजे ख़्याल में सरदार ऐं संदसि क़ौम जे विच में का बि विथी कान्हे। जान ऐं जिस्म वांगुरु आहिनि। जेकॾहिं सरदार कोट आहे त उन कोट जा कुंगरा संदसि क़ौम आहिनि। अॼोके तारीख़ी मेड़ मां असां सभिनी खे फ़ाइदो वठणु खपे। जेकॾहिं असां हिन मेड़ मां सबक़ु हासिलु करे पाण में ॿधिए को क़ाइमु कयो त का बि वॾी ताक़त असांखे हिक ॿिए खां धार नथी करे सघे। मूंखे प्रोफेसर साहब जे सिफ़ारतनामे में हिकु ॻाल्हि काफ़ी पसंदि आई आहे। क़ौमुनि में मुड़ुस न ॻणिबा आहिनि पर मुड़ुसियूं ॻणिबियूं आहिनि। अलाह पाक जो असां ते इहो वॾो एहसान आहे जो असांजे क़ौम में मुड़ुस त आहिनि ई आहिनि पर मुड़ुसियूं उन्हनि खां बि जझियूं आहिनि। डायरी क़ौम हर ॾुखे वेले में एतिरो त मुड़ुसीअ जो मुज़ाहिरो कयो आहे जो धारियनि क़ौमुनि पुण तस्लीम कयो आहे। हूअं बि मां अव्हां खे यकीन थो ॾियारां त हाणे इहो वक़्तु कॾहिं बि कोन ईंदो जो का बि ताक़त असांखे लावार सम्झे। लावार सम्झी पंहिंजूं नापाक कारवायूं करे सघे। मूं पंहिंजे वस ऐं पुचार सवा कंहिं इम्तियाज़ जे पंहिंजे क़ौम ऐं हर ॿी क़ौम जी ख़िदमत कई आहे ऐं मूंखे बि कंहिं पाड़ेसरी क़ौम खां शिकायत न रही आहे। उन्हनि क़ौमुनि बि असां सां साथ निभायो आहे। पर के माण्हू हर क़ौम में अहिड़ा बि हूंदा आहिनि जेकी पंहिंजी हरकतुनि खां बाज़ न ईंदा आहिनि ऐं पाड़ेसरनि खे अजायो तंग कंदा रहंदा आहिनि। अॼु मां अव्हां खे ॿुधाइण थो चाहियां त अॼु खां पोइ ॾाहिरी क़ौम जो को बि फ़र्द पाण खे अकेलो न सम्झे पर पाण खे पूरी क़ौम सम्झे। असां पाड़ेसरनि सां सुठा हमेशह सुठा पेर भरिया आहिनि ऐं आईंदह बि उन जे क़रीब अचण जा ख़्वाहिश रखूं था। डायरी भाइरो, हिकु ॻाल्हि मां अव्हां जे ध्यान ते आणण थो घुरां त अव्हां भाइर जेतिरी ताक़त मूंखे ॾींदा ओतिरी कोट जी मोट जे मूं मां बि करे सघंदा। जेकॾहिं अव्हां पंहिंजी पूरी ताक़त मुंहिंजे हवाले कंदा मां बि ओतिरी ताक़त सां अव्हां जे कमु अची सघंदुसि। हैसियत ॾिनी पोइ मां बि उन खे अव्हां जी फयाद न सम्झंदुसि। मूंखे इहा ॻाल्हि ॾुखी थी महसूस थिए मां अव्हां खे हर ॻाल्हि जो अहसासु ॾियारे मक़सदु हासिलु कयां। ख़ुदा ताला अव्हां खे सम्झ सोच फहम फिरासत ॾिनी आहे। अव्हां हर मसइले खे सम्झी सघो था।
बसि अवां पंहिंजे पराए में फ़र्क़ु महसूसु कयो त मुंहिंजो मक़सदु पूरो थी वेंदो। आख़िर में मां वरी अवां सभिनी भाउरनि जो थोरातो आहियां जो अवां हेतिरो वक़्तु ऐं सरमायो ख़र्च करे मूंखे सुरखुरीअ जो मौक़ो ॾिनो आहे। मां बिरादरम प्रोफेसर अब्दुल कादर जो बि थोरातो आहियां जंहिं पंहिंजे भरपूर सलाहियतुनि खां कमु वठी महिनत करे हिन कन्वेंशन खे कामयाबु करण में वॾो किरदारु अदा कयो। मोहतरम डॉक्टर मोहम्मद उमर, भाऊ नूर नबी, हाजी अब्दुररहमान साहब ऐं हाजी मोहम्मद यूसुफ जन वॾी जफ़ाकशी करे हिन ॾुखे कम खे तकमील ते पहुचायो आहे ऐं उन्हनि सभिनी भाउरनि जो बि थोरातो आहियां जिन खे पंहिंजी हैसियत वारी ख़िदमत कई आहे। मां आख़िर में वरी बि पंहिंजे तरफ़ां अव्हांखे यकीन थो ॾियारां त मां अव्हां भाउर जो ख़ादम आहियां, अव्हां जी ख़िदमत करण खे इबादत सम्झां थो। अव्हां अवेरे ऐं सवेरे खे न सिजो, जॾहिं बि मुंहिंजी ज़रूरत महसूसु कयो त मूंखे पंहिंजो सम्झी मूं वटि हलिया अचो। अव्हां मूंखे कॾहिं बि गिफ़लत जे निड में न ॾिसंदा। मां पेरनि भर अव्हां जे इंतज़ार में हूंदुसि। ख़ुदा अव्हां खे ख़ुशि रखे, आबाद रखे, आमीन। अव्हां जा वॾा कुर्ब, वॾा थोरा।